कराची में CIA पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब नौजवान फोत थी वियो। आयशा मंज़िल मां गिरफ़्तार नौजवान पुलिस जे तशद्दुद सबब दमधणी हवाले कयो। SSP IU अमजद शेख वाक़े जो नोटिस वरितो। 7 पुलिस एहलकार मुअतल थी विया। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची में CIA पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब नौजवान फोत थी वियो। आयशा मंज़िल मां गिरफ़्तार नौजवान पुलिस जे तशद्दुद सबब दमधणी हवाले कयो। SSP IU अमजद शेख वाक़े जो नोटिस वरितो। 7 पुलिस एहलकारनि खे मुअतल कयो वियो। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची में CIA पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब नौजवान फोत थी वियो। आयशा मंज़िल मां गिरफ़्तार नौजवान पुलिस जे तशद्दुद सबब दमधणी हवाले कयो। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम कराची में CIA पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब नौजवान फोत थी वियो। आयशा मंज़िल मां गिरफ़्तार नौजवान पुलिस जे तशद्दुद सबब दमधणी हवाले कयो। SSP IU अमजद शेख वाक़े जो नोटिस वरितो। 7 पुलिस एहलकारनि खे मुअतल करे छॾियो।